हिम्मत अफजाई शफकत या मोहब्बत कायम रही तो ये सिलसिला ये प्रोग्राम इंशाअल्लाह हलंदा। असल ॻाल्हि इहा आहे असांजी जेका वॾी कॉन्फ्रेंस हुई उहा त असां कर्ज़ कई आहे, हीअ हुनजी थोरी झलक असां हिकिड़ी तकलीफ़ वरी बि इंशाअल्लाह करीब आख़िरी ॾिसासीं ॿुधाइण वारनि खे हिकिड़ी ॿुधण वारनि खे गॾिजी हिकिड़ी बाक़ाइदा मैदान ते सुठी मुस्लिम अलाह ताला उन्हनि जे लाइ असांखे सही मानी कोशिशि फरमाए। तव्हां समूरनि जी वॾी महिरबानी ॿुधण वारनि जी ॿुधाइण वारनि अलाह ताला तव्हां असांजी इहा ज़िंदगी जो महिनत कोशिशि पंहिंजे बारगाह में क़बूल करे दुआ करियो। प्रोग्राम में जमीयत हिस्सो वरितो उनजो क़बूल फरमाओ। अल्लाह उनजे लाइ आख़िरत में निजात ऐं छुटकारे जो सबबु बणाओ। या अल्लाह साईं असांजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं उनजे नक्शे कदम ते असांजे वरी काफ़ी इरादो कयो उन में असांखे कामयाब फरमाओ। अल्लाह साईं पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके असांजे दुआनि खे पंहिंजे दरगाह में क़बूल फरमाओ। क़ाल अल्लाह तआला बिशान नबी करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मिठाई आए थी तकसीम थी दोस्त बहन इंशाअल्लाह